सिंधी छोकरियूं गरीब वेचारियूं ये एतिरी मोबाइल 10-20 हज़ार जी पोइ किथां आणे या तो कमाए असां तो पंहिंजो पैसा कमाए जमा करे पोइ वती आहे। नहीं झूठ बोल रहा है। तव्हां छा कंदा मां सिलाई कंदी आहियां। सिलाई मां वरितो हा अच्छा तव्हां सर मां बि सिलाई मां ई वरिती आहे, टीचिंग कंदी आहियां। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। सिलाई में माना ॾींहं राति महिनत करे बजाए घर ठाहिण जे इन जे तव्हां मोबाइल अरे देवा ये गड़बड़ है बाबा। सर मोबाइल पे तेक शइ आहे न उनखे उहा बि त सर हुजण लाज़मी आहे न। वाह क्या एक्टिंग कर रहा है। कोई तरीका है भीख मांगने का? कैसा लगा मेरा मजाक?